जी नाज़रीन, खबर शामिल कंदा हलूं नौशहर अफरोज़ मां रिपोर्टर असद अली उमरानी जी रिपोर्ट मुताबिक नौशहर अफरोज़ जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल हजूर मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आमद जे सिलसिले में मरकज़ी रैली ठारू शाह स्टाफ मदनी ईदगाह का नौशहर अफरोज़ जे अल्लाह वारे चौक का थींदे प्रेस क्लब नौशहर अफरोज़ पहुंची जेका रैली अंजमन गुलामान पंजतन पाक ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम मुस्लिमीन रूहानी तलबा जमायत अल फुकरा कादरी तहरीक जे अगवानी में रैली कढी वई जंहिंमें तमाम आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहरन शिरकत कई। जंहिं रैलीअ में आलिम दीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेको ॾींहुं बाबरकत ॾींहुं आहे इन ॾींहं ते असांजे आका आख़िरी ज़मान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ॼमण जो ॾींहुं आहे।